डोकरी जे भरपासे वारनि इलाइक़नि में कणक जो फसल पची तैयार थी मार्केट में अची वियो आहे, पर हिन वक़्त ताईं सरकारी ख़रीदारी मर्कज़ न खुली सघिया आहिनि। डोकरी मां सफ़ियुल्ला चनो जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ बल्हड़ी जी टाटड़ी सिहड़ सामटिया विकिणो बगी मांडियूं काराणी बुटड़ा गुझड़ वॾी वहणी ऐं ॿियनि हंधनि ते कणक जो फसल तैयार थी वियो आहे ऐं वॾे पैमाने ते लाबारा हलंदड़ आहिनि, जॾहिं त आबादकार ऐं हारनि थ्रेशर हणाइण बि शुरू करे छॾिया आहिनि। सरकार तरफ़ां हिन वक़्त ताईं तालके डोकरी में हिकु बि ख़रीदारी मर्कज़ न खोलियो वियो आहे, जंहिं करे आबादकार ऐं हारी वापारी दुकानदारनि खे सस्ते अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर आहिनि। उन मौक़े ते आबादकारनि साहिब ॾिनो माछी मोहम्मद अज़ीम मशोरी इमाम बख्श माछी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कणक जो फसल लही वियो आहे, पर कणक जी ख़रीदारी जो मर्कज़ न खोलियो वियो आहे। होॾा वापारी फराज़ पीरज़ादो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन वक़्त ताईं ख़रीदारी मर्कज़ी सेंटर नाहिनि खोलिया विया, जॾहिं त वफ़ाक़ पारां कणक जो अघु 39,100 खां 4,000 ताईं मुक़ररु कयो वियो आहे। आबादकारनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त कणक जी सरकारी अघ में वाधि करे 5,000 फ़ी मण मुक़ररु करे आबादकारनि जी परेशानी ख़तमु कई वञे।